अस्सलाम वालेकुम यू ऑल। उम्मीद आहे त तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदो, ठीकु ठाक हूंदो। अॼु असांजी क्लास जो मौज़ू आहे सिंधी निसाब में शामिल सिंधी ॿियों किताब। सिंधी निसाब में शामिल सिंधी ॿियों किताब। अचो त उन जा जेके चैप्टर्स आहिनि उन ते पढ़ूं ऐं उन जा मौज़ू ऐं सिन्फ़ुनि ते असां जेको आहे सो नज़रसानी कयूं आहियूं। त सभ खां पहिरीं अचे थो साईंअ जी साराह। हाणे साईं जी साराह सबक़ पहिरियों आहे असांजे ॿिए किताब में। धणीअ जा असीं गीत ॻायूं सदा, अॻियां जंहिंजे सिर पिण निमायूं सदा, उपायो जंहिं आहे सारो जहां कयो आहे पैदा ज़मीं आसमां। पखी जी त माण्हू बिरूं बेशुमार सज तारा, हज़ारे हज़ार हवा बाहि पाणी ज़रूरी शयूं पायूं अथसि जो मिलनि बेहुलियूं। ठीकु आहे। इहो मोहम्मद सिद्दीक़ मुसाफ़िर साहिब जो लिखियलु आहे। हाणे इहो छा आहे, इहो हिकिड़ो हमद आहे जंहिंमें अलाह ताला जी जेकी आहे सो असां जेके साराह कयूं था, उनजी हिकिड़ाई बयानु कयूं था, उन्हनि जे जेके कुदरती नज़ारा आहिनि या कुदरती शयूं आहिनि उन ते असां जेको आहे सो तफ़सील सां ॻाल्हायूं पिया। हाणे जो फॉर्मेट जेको आहे उहो मुनज़म आहे, जॾहिं त फॉर्मेट हिन जो जेको आहे सो तव्हांजो हीउ फॉर्मेट हिन जो मसनवी फॉर्मेट में लिखियलु आहे। हीउ मसनवी जे फॉर्मेट में लिखियलु आहे, पर असां हिनखे हमद टिक कंदासीं। ठीकु आहे पोइ उन खां पोइ सबक़ु ॿियो आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाणे इहो हिकिड़ो सवानी आहे, छाकाणि त पाण खे कंहिं शख़्स जे ज़िंदगी जे बारे में असां बयानु करे रहिया आहियूं, त इहो असां वटि असांजे लाइ सवाने उमिरी थींदो। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ सबक़ु टियों आहे नमाज़। नमाज़ जेकी आहे उहो मज़मून आहे। सबक़ु चोथों आहे मदीने जा साईं, इहो हिकिड़ो नात आहे। ठीकु आहे बाबा। हिन जो फॉर्मेट जेको आहे उहो गज़ल जो फॉर्मेट आहे, पर हिन जो जेको सिन्फ़ जेकी आहे सो गज़ल आहे, पर हिन जो जेको फॉर्मेट आहे, जंहिंमें मौज़ू आहे उहो नात आहे, त असां नात टिक कंदासीं। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ सबक़ु पंजूं आहे सिज। हाणे सिज छा आहे, इहो असांजो सबक़ु पंजूं आहे ऐं हिन जो मौज़ू आहे इहो हिकिड़ो मज़मून आहे। सिन्फ़ जे हवाले सां इहो मज़मून आहे। उन खां पोइ सबक़ु छहों आहे धंधा ऐं हुनर। ठीकु आहे बाबा। हाणे इहो जेको आहे इहो हिकिड़ो जंहिंमें मकालमा अचनि था, इहो हिकिड़ो ड्रामो आहे। उन खां अलावा अचूं था गुलाब जो गुल। हाणे मथे हिन जो बेत लिखियलु आहे, पर हिन जो फॉर्मेट जेको आहे उहो गज़ल वारो फॉर्मेट आहे। हाणे ॾिसो मथां लिखियलु त कोन्हे, ईंदो तव्हांजे एग्ज़ाम में लिखियलु ईंदो गुलनि में गुलाबी मज़ेदार गुल चमेली मोत जो महदार गुल वणे वाह दिलि खे गुलाबी तो रंग थियो सूंहं असां वक़्तु सिंगार गुल। हाणे जॾहिं तव्हां वटि इहो फॉर्मेट ईंदो त तव्हां छा टिक कंदव, तव्हां गज़ल टिक कंदव, तव्हां हुते बेत टिक न कंदव, छाकाणि त मथां वारी जेकी लाइन आहे उहा कान हूंदी। हीउ तव्हां, छाकाणि त बेत में हमेशह पद हूंदा आहिनि, हिन में पद कोन्हे, हिन में डायरेक्ट हम काफ़िया आवाज़ अचे थो आख़िरी में पहिरें बंद में, बाक़ी बंदनि में हर ॿी सिट में हर ॿी मिसरा में जेको आहे सो हम काफ़िया गुल गुल अचे पियो। तंहिं करे असां हिनखे चवंदा आहियूं हिकिड़ो गज़ल आहे। ठीकु आहे बाबा। उन खां पोइ असां अचूं था सबक़ु अठूं आज़ादी जो ॾींहुं। इहो हिकिड़ो मज़मून आहे। सबक़ु नओं आहे बरसाति ऐं बरसाति आहिनि। हाणे जॾहिं मूं तव्हांखे लास्ट क्लास में ॿुधायो त जॾहिं बि तव्हांजो ज़मीर ख़ालिस मुतकल्लम इस्तेमालु थिए, यानी फर्स्ट पर्सन इस्तेमालु थींदो आहे, त उनखे असां छा चवंदा आहियूं, उनखे असां आत्म कहाणी चवंदा आहियूं। हिते बरसाति जेको आऊं बरसाति आहियां मूंखे मींहुं बारिश बसकारो चवंदा आहियूं। जॾहिं पाण बयानु करे पियो त उहो हिकिड़ो आत्म कहाणी आहे। ठीकु आहे बाबा। उन खां अलावा असां अचूं था सबक़ु ॾहूं ॻायूं चइनि मदन जो राग। बाबा इहो बेत आहे, हिन जो फॉर्मेट जेको आहे इहो ॾेढुणो बेत आहे। ठीकु आहे बाबा। इहो हिकिड़ो ॾेढुणो बेत आहे, बेत जो फॉर्मेट आहे। सबक़ु यारहों आहे हज़रत अली करमल्लाह वजहू। हाणे इहो हिकिड़ो कंहिं बि शख़्स जे बारे में, कंहिं बि फ़र्द जे बारे में आहे, त इनखे असां जेको आहे सो छा चवंदा आहियूं, सवानी उमिरी चवंदा आहियूं। उन खां पोइ अचूं था सबक़ु यारहों सिहत ऐं सफ़ाई। हाणे हिन में असांखे मकालमा नज़र अचनि था त हीउ हिकिड़ो ड्रामो आहे। ठीकु आहे बाबा। सबक़ु तेरहों आहे ईद उल फितर। हीउ हिकिड़ो मज़मून आहे। ठीकु आहे। सबक़ु चोॾहों आहे मुंहिंजी अमड़। इहो हिकिड़ो बेत आहे, हिन में वराणी अचे थी। हाणे हीउ बेत जो फॉर्मेट थी सघे थो ऐं हिनखे असां काफ़ी जो फॉर्मेट वरी चई सघूं था, पर काफ़ी असांजे जेको फॉर्मेट आहे उनमें मौजूदु न आहे, तंहिं करे असां हिनखे चई सघूं था त हीउ जेको फॉर्मेट आहे उहो हिकिड़ो जेको आहे सो छा जो फॉर्मेट आहे, बेत जो फॉर्मेट में लिखियलु आहे। ठीकु आहे न, इहो हिकिड़ो बेत आहे। सबक़ु 15 आहे क़ाइदत मोहम्मद अली जना। कंहिं शख़्स जे बारे में असां लिखूं था त उहो सवाने उमिरी थी वेंदो।
शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह वो शख़्स आहे सवाने उनखे सवानी उमिरि चवंदा आहिनि, ठीकु आहे बाबा, सवानी उमिरि हिनखे चवंदासीं। सबक़ 17 आहे लाटू अड़ो फेरायूं, इहो हिकु बेत आहे, बेत जे फॉर्मेट में लिखियलु आहे, ठीकु आहे बाबा। हाणे इहो बेत लिखियलु आहे अल्ताफ़ अब्बासी साहिब, इहो हिकु बेत जो फॉर्मेट आहे। सबक़ 18 आहे बेनज़ीर हिकिड़ो शहीद, कंहिं बि शख़्स जे बारे में जॾहिं असां लिखंदा आहियूं त उहो सवानी उमिरि हूंदी आहे त हीअ हिकिड़ो सवानी उमिरि आहे, ठीकु आहे। सबक़ 19 आहे रेल गाॾी, जॾहिं असां कंहिं मौज़ू जे बारे में लिखंदा आहियूं इहो शख़्स न हूंदो आहे, का शइ हूंदी आहे, को ऑब्जेक्ट हूंदो आहे, ठीकु आहे, उहो बेजान शइ हूंदी आहे त उनखे असां मज़मून चवंदा आहियूं, छाकाणि त उहो मज़मून असां लिखी रहिया आहियूं कंहिं शइ ते, ठीकु आहे बाबा, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ आहे सबक़ 20 गुडी, अचोड़ी भेनर रांदि रचायूं नंढे गुड़ीअ खे परणायूं, अचो गुड़ीअ खे ज़ेवर पायूं, भर्त भरियल पोशाक टकायूं, बाबा इहो हुनजो फॉर्मेट जेको आहे इहो बेत जो फॉर्मेट आहे, इहो एकूं बेत आहे, इहो एकूं बेत आहे, एकूं बेत चइबो आहे, ठीकु आहे। उन खां पोइ असां अॻिते अचूं था, सबक़ 21 आहे कीजर ढंढ जो सेर। हाणे जॾहिं सेर जी ॻाल्हि अचे त इहो सफ़रनामो आहे, जॾहिं सेर जी ॻाल्हि अचे थी इहो सफ़रनामो आहे बाबा। सबक़ 21 जेको आहे सो सफ़रनामो आहे, ठीकु आहे बाबा। उन खां पोइ सभु रांदियूं, सबक़ 22 आहे रांदियूं, बाबा इहो हिकिड़ो मज़मून आहे पर इहो हिकिड़ो शिकिलनि ते तस्वीरी मज़मून आहे। हाणे सबक़ 23 आहे भंज पिरोली। हाणे इन में जेको फॉर्मेट हिन इस्तेमालु कयो आहे उहो फॉर्मेट जेको आहे ॾिसो, हाणे पाण साण ऐं हाण, हेॾड़ो हेॾड़ो पाण जंहिंखे सौ सेण साण, जेको आहे सुञाण सो भंजे पिरोली हाण, हिन में सभिनी में हम काफ़िया आहे, ठीकु आहे। पर हिन जो ॿियो बंद ॾिसूं था, उस में आऊं अचां थो, छांव में आऊं भॼां थो, अदड़ी अदड़ा तोखां पंहिंजो नाव पुछां थो। हाणे ॾिसो हिन जो थो पहिरीं 2 लाइन में थो आहे, आख़िरी में थो आहे, 3 लाइन जेकी आहे उहा आज़ाद आहे, हिनखे असां रुबाई चवंदा आहियूं, हीअ रुबाई जे फॉर्मेट में लिखियलु आहे, ठीकु आहे बाबा। अॻिते अचूं था लालची कुतो, हिकु तस्वीरी आखाणी आहे। हमेशह जॾहिं बि कंहिं मौज़ूअ में जॾहिं जेके किरदार हूंदा आहिनि उहे असांजा कंहिं बि कहाणी में जॾहिं मज़मून जेके किरदार हूंदा आहिनि उहे जानवर हुजनि त उनखे असां आखाणी चवंदा आहियूं बजाए जी कहाणी। कढ़ाई कहाणी उनखे चयो वेंदो आहे जंहिंमें किरदार जेके आहिनि सो माण्हू हूंदा आहिनि, इंसान हूंदा आहिनि, ठीकु आहे बाबा। उन खां अॻिते सबक़ 26 थी वियो, सबक़ 27 आहे यादि करण जहिड़ियूं ॻाल्हियूं, इहे बाबा इहे तव्हांजा पहाका इस्तिलाह आहिनि, पहाका ई चवणियूं आहिनि, ठीकु आहे बाबा। सबक़ 26 आहे दुआ, ठीकु आहे बाबा। हाणे इहो हिकिड़ो गज़ल जे फॉर्मेट में दुआ लिखियलु आहे, गज़ल जे फॉर्मेट में दुआ लिखियलु आहे। मिसाल जी ॻाल्हि आहे, हिन जे पहिरें बंद में अचे थो, असांखे तूं साईं सदाईं ख़ुदाया करम सां उपाईं विपाईं ख़ुदाया, जियारी तुम्हारी तूं आहीं तूं मालिक तूं ई रज़ कर सभ खे रसाईं ख़ुदाया। हाणे जो ख़ुदाया आहे ॿिए बंद में आख़िरी में अचे पियो, त इहो हिकिड़ो गज़ल जो फॉर्मेट आहे। त उन हवाले सां असां अॼु सबक़ पंहिंजो जेको असांजे सिलेबस में शामिलु सिंधी ॿियो किताबु आहे उनजे हवाले सां डिस्कस कयो। वधीक को सुवाल हूंदो त तव्हां बिंदास मूंखां पुछी सघो था, कंहिं बि हवाले सां कंहिं बि सिंफ जे हवाले सां जेकी ॻाल्हि सम्झ में न आई आहे तव्हां मूंखे वॉइस मैसेज कयो पर्सनल या टेक्स्ट करे वठो, त हुन ते वधीक डिस्कस करे सघंदासीं।